जिक्र में वद शिरकत कान की खुदा तौफीक अता फरमाए। रात का मौला सज्जाद अलैहिस्सलाम जो तो मौला जी शहादत जी याद आ रात आहे रात क्या तो मौजू शबियो दिल के आबाद है गाली में किते कहियो इससे मुझे पढ़ वारो मेहरबान पहुंचे मौला जो लक़ब अंत सजदे कानवार सा या वद मुत्तक़िन सा ए मौला सज्जाद अलैहिस्सलाम हम अगर कर रात या अगर कहता असा मौला के महदूद कर चलवा फकत नहीं मेंबर मैं बीमार 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 असा मौला जी ना सखावत बयान कर गयो न मौला जी बहादुरी बयान कर गयो न मौला जी इबादत दा तवज्जो है नहीं बाबा मौला फकत बीमार न रहो मौला पूरी जिंदगी में सब पहलू देखा जान बहादुरी जा भी सखावत जा भी इल्म जा भी ताए अल्लाह की इबादत भी करे दिखाया केतरी इबादत कया उस्ताद मोहतरम जालत है मौला सज्जाद अलैहिस्सलाम एतरी इबादत कया जो इबादत करते करते पेशानी ते ऐ गोडन ते ये निशान ठई वेंदा हा ये उठ जे गोडन ते निशान पेजी वेंदा हा एडी इबादत मौला जी ने साफ कराए वली अल्लाह की इबादत कंदा हा हां मौला जी मंजन वारो इबादत दे वेझो न हुजे ओ ये पीरी मुर्शिद जो मज़ो कोने को सज्जाद मौला इबादत गुज़ार जी ज़ीनत है सजदे करण वाले जो सरदार है मौला जो को असांजे दिलनि जे राज़नि खे ॼाणींदो आहे इब्राहिम नाले हिकिड़ो शख्स आहे जेको रोज़ानो हर साल वेंदो कूफे खां निकिरंदो हो मके खाना काबा जो तवाफ कंदो हो उन खां पोइ ईंदो हो मदीने इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जी ज़ियारत कंदा हा तोहफा ताइफ मौला खे ॾींदो हो रही करे मौला की मेहमान नवाज़ी कंदा हा उन खां बाद में मौला का विदा कंदा हा मदीने के ॿाहिरियां हिकिड़ी जगह हूंदी जिता मासूमी अलैहिस्सलाम पंहिंजे मेहमाननि सां विदा कंदा हा इमाम सज्जाद अलैहिस्सलाम मदीने का ॿाहिरियां अची करे इब्राहिम सां विदा कई इब्राहिम सफ़र कंदो कंदो जॾहिं घर पहुतो घरवारी ॾिसी चवे इब्राहिम हर साल वञे थो मौला सज्जाद ॾे तोहफ़ा ताइफ़ खणी कॾहिं मौला तोखे त कुझु न ॾिनो आहे मुंहं ते हथ हणी चए थो ॾाढा न ॻाल्हा मुंहिंजो इमाम उहो आहे जेको हितां बि आवाज़ ॿुधी वठंदो आहे जेको असांजे दिलनि जे राज़नि खे बि ॼाणींदो आहे न ॻाल्हाए ॾाढा साल गुज़रियो ॿियो साल अची वियो हज जे तयारी कई मौला जे लाइ तोहफ़ा ताइफ़ खयई तोहफ़ा ताइफ़ खणी करे हलियो अल्लाह जे घर जो तवाफ़ कई तवाफ़ करे हज करे मौला जी ज़ियारत जे लाइ मदीने पहुतो मौला खे तोहफ़ा ताइफ़ ॾिनई इमाम फरमातो इब्राहिम पहिरां कॾहिं न चयो मां त रहो अज सज्जाद जी मर्ज़ी आ त कुछ ॼाणा रहो त मां तुंहिंजी ख़िदमत कयां कुछ ॼाणा रहो त मां तुंहिंजी ख़िदमत कयां इब्राहिम रहियो इमाम फरमातो इब्राहिम अज दिल चाहे त तूं ऐं मां ॿई दस्तरखान ते गॾिजी मानी खाऊं मौला बिस्मिल्लाह दस्तरखान लॻो मौला सां गॾिजी करे इब्राहिम मानी खाधी आहे मानी खाई फरमाईंदा इब्राहिम मुंहिंजी दिल चाहे थी तूं हथ धोरा मुंहिंजा त मां हथ धोआ रवायतूं लिखनि थियूं हेठां तश्त रखियो वियो इब्राहिम मथां पाणी हाण शुरू कयो मौला सज्जाद अलैहिस्सलाम अॻिते हथ वधाया वो पाणी हारेसि थो इमाम पुछे थो इब्राहिम पाणी जो हारे थो हेठि छा आहे ये तो मौला पाणी हूंदो बाकर जो बाबू फरमातो न इब्राहिम ॾिस त आहे छा इब्राहिम जो ॾिसे त हीरा जवाहरात मां ये चवां मौला सज्जाद अलैहिस्सलाम जे हथ जो पाणी बोसो वठी करे जॾहिं न तश्त में आयो त हाणे हीरा जवाहरात बणिजी विया चवण लॻो सोचण लॻो त मौला कंहिंखे ॾींदो या पाण रखंदो
इमाम फरमातो इब्राहिम के गॾु कर इन गॾु कयो तो इब्राहिम ये तू खणी वञो उन खे ॾींजां जेका चवंदी हुई तोखे सजाद शाह ॾींदो आहे उन खे वञी ॾींजां जेका चवंदी सजाद तोखे शाह ॾींदो हो वेॾई रखियई मौला का विदा कयो मौला फरमाता हथ उतां विदा कयो जिते हमेशह मां तोखे छॾींदो आहियां ॿाहिरि मदीने खां ॿाहिरि आया मौला खां विदा करे सफ़र शुरू कई घर जो जॾहिं घर पहुतो घरवारी ॾिसी चवेसि थी हमेशह ईंदो आहियां हथे ख़ाली ईंदो आहियां अॼु ॾिसां थी कुझु खणी आयो आहियां इब्राहिम ॾिसी जॾहिं मां तोखे न कयो त मुंहिंजो इमाम उहो आहे जेको हितां जी ॻाल्हि बि ॿुधी वठंदो आहे तूं अॻिले साल कयो त तोखे सजाद शाह ॾींदो आहे वठ पाकर जे बाबे तोखे ॾिना आहिनि जॾहिं ॾिठई त मोला सजाद मूंखे ॾिना आहिनि मुंहिंजी ॻाल्हि मोला ॿुधी आहे चवेसि थी हाणे जॾहिं अॻिले साल वञे नी त मूंखे मोला सजाद जी ज़ियारत ज़रूरु कराइजांइ इश्क पैदा थियो मोला जी ज़ियारत जो साल गुज़रंदो रहियो गुज़री वियो अॼु जे लाइ थिया तयार मोला जे लाइ तोहफ़ा ताइफ़ खयूं खणी जॾहिं पहुता खाने काबा जो तवाफ़ करे मोला सजाद अलैहिस्सलाम जे बारगाह में आया मौला जे बारगाह में तोहफ़ा ताइफ़ रवायतूं लिखनि थियूं जॾहिं हज करे हलियो जग में सफ़र कंदा कंदा हिकिड़ी जाइ आई जितां उनजी घरवारी फोत थी वई तवजो मां बाप उनजी घरवारी फोत थी वई रूह परवाह थी मदीने वेठो मौला सजाद जे वेठो हुया रूह परवाह करे वे जनाज़ो रखियई तो हाणे छा कयां परदेस ज़मानो आहे मौला सजाद वेठो आहे वञी मौला खे चवां मौला मुंहिंजी गुरबत आहे गुस्ल कफन जो तव्हां इंतज़ाम कयो घरवारी जे मथां कपिड़ो ॾेई करे ही अॻिते हलियो इमाम सजाद अलैहिस्सलाम जे बारगाह में पहुतो सलाम कई सलाम जो जवाब मिलियो इमाम ॾिसी फरमाईंदा इब्राहिम हमेशह ईंदो ऐं ॾाढो खिलंदो मुस्कुराईंदो अॼु परेशान आहे छा ॻाल्हि आहे या त मौला मुंहिंजी घरवारी आई जेका तव्हांजी ज़ियारत जे लाइ आई जेका रस्ते में फोत थी वई आहे मौला मरी वई तुंहिंजी ज़ियारत न थी इमाम फरमाईंदा इब्राहिम मोटी वञ तुंहिंजी घरवारी ज़िंदा आया मोटी वञ तुंहिंजी घरवारी ज़िंदा आया मोटी आयो जल्दी जल्दी कदम खणी मोटी आयो त ॾिसे वाक़ई उनजी घरवारी आहे जंहिंजे हथ में तस्बीह आहे सुबुह कुदुस जी वेठी तस्बीह थी पढ़े जॾहिं छा आहे माजरा छा आहे अञा अर्श ते न पहुता हिकु हसीनो जमील जवान आयो जंहिं मलाइकनि खे ॾिसी चयो हीअ मुंहिंजी ज़ाहिर आहे मुंहिंजे मुहबत में पंहिंजो वतन छॾे करे मूंसां मिलण थी अचे वञो इन जो रूह पोइ ते मोटायो हाय नारी इन जो रूह पोइ ते मोटायो इब्राहिम हिन जवान चयो मलाइकनि मुंहिंजो रूह मोटायो आहे मां उथी वेठी आहे चए त हक़ मां मौला जी ज़ियारत करायां आई पोती जॾहिं मौला सजाद अलैहिस्सलाम जे बारगाह में जॾहिं न मौला सजाद अलैहिस्सलाम जे चेहरे ते निगाह पई शोहर जो कुल्लो हिलाए करे चए इब्राहिम चए मलाइकनि खे चयो रूह खे पोइ ते मोटायो उहो जवान इहो अथई फरमाईंदे इहो ई त मुंहिंजो इमाम आहे इमाम सजाद अलैहिस्सलाम इहो इमाम सजाद अलैहिस्सलाम मौला जी ज़िंदगी खे कॾहिं ॾिठो वञे सखावत में बेमिसलो बेमिसाल केतिरी सखावत आहे मां ईअं चवां भाउ जो कातिल आहे हसीन बिन नमीर आयो कुझु ॾहाड़ा रहियो मौला जी बारगाह में मौला जी ख़िदमत कई हिन इहो सोचो त मौला सजाद अलैहिस्सलाम मूंखे नथो सुञाणे जॾहिं विदा कई जे मौला मां सम्झां थो तव्हां नथा सुञाणो मां फरमाए थो मां तोखे पहिरियां ई सुञाणे छॾियो पोइ मौला हेॾी ख़िदमत आहे इमाम फरमाए थो जेको हुते तव्हां सां कयो उहो तव्हांजो शेवो हुयो
जेको हिते तूं आयो मां तुंहिंजी कई आहे असांजो शयो किरदार वाक़ई दुश्मननि सां बि मौला सजाद अलैहिस्सलाम जे भला जा इबादत में मिसलो बेमिसाल सजदे मथा सजदे मथा एडी खुलूस सां इबादत हमेशा मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ंदो रहंदो आहियां त इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम बुलंद सलावत हिकु ॼाणे मौला इमाम सज्जाद अलैहिस्सलाम पंहिंजे घर में कनि पिया इबादत मौला सज्जाद अलैहिस्सलाम कनि पिया घर में इबादत मौला जे घर में हुयो खूह तवज्जो बाबा मौला जे घर में हुयो खूह मौला जे मुसल्ले इबादत आया इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम की ज़ाहिरी उम्र नंढड़ी आहे मां ये चवां इमाम जी रात भी आम ॿारनि वारी रात न आहे काई न काई में मसलत हूंदी मौला बाक़र अलैहिस्सलाम रात कंदा रात कंदे कंदे जेके रवायत जा लफ़्ज़ मिलंदा रात कंदे कंदे मौला बाक़र अलैहिस्सलाम खूह में हलिया विया ऐं मौला सजाद इबादत में इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खूह में मां जी दिल हुई बर्दाश्त न करे सघी दाहूं कई मौला तव्हां इबादत न कयो बाक़र बचड़ो खूह में वियो आहे आम भी हुजे हा त इबादत छॾे ॾे हा इमाम सजाद अलैहिस्सलाम फरमाईंदा अॼु इबादत मां मज़ो न वरितुमि त बाक़ी कॾहिं वठां इमाम सजाद अलैहिस्सलाम जी इबादत अॼु अल्लाह सां राज़ो नियाज़ जूं ॻाल्हियूं न कयां त बाक़ी कॾहिं कयां हेॾा साइण दाहूं थी करे हेॾा इमाम सजाद अलैहिस्सलाम नमाज़ खे वधायो आहे सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दिही सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दिही हेॾो साइण दाऊं फरियादूं थी करे हेॾा मौला जे तस्बीह खे वधायो आहे सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दिही सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दिही सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दिही मौला जे साइण दाऊं थी करे वरी भी मौला जे सर सजदे में रखी चवंदा सुभान रब्बियल आला व बिहम्दिही सुभान रब्बियल आला व बिहम्दिही मौला जे इबादत खे वधायो साइण दाहूं थी करे जॾहिं नमाज़ ख़त्म थी बुलंद सलावत बजड़ो खूह में आहे इमाम ॾिसी फरमाईंदो बाक़र बजड़ा बाक़र जी अम्मा मूंखे एतिरो ॿुधाए त मां इबादत कयां कंहिंजी पियो मां इबादत कयां कंहिंजी पियो मां उन रब जी इबादत पियो कयां जेको मुंहिंजे जान जो बि मुझे बच्चन जो भी मुहाफ़िज़ आहे मां उन रब जी भी इबादत कयां थो अजर मौला जी नमाज़ ख़त्म कई खूह जे मथां अची करे चवंदा ओ खूह जेका मां सजाद जी तो वटि अमानत आई आहे नी उहा मूंखे अमानत मोटाए ॾे मौला सजाद अलैहिस्सलाम पाणीअ खे चयो जेका मुंहिंजी खूह अमानत थी उहा मूंखे अमानत मोटाए ॾे रवायतों लिखनि थियूं पाणीअ जोश खाधो पानी मथे उभरियो पांडन ॾिठो त मौला बाक़र अलैहिस्सलाम पाणीअ जे मथां रांदि पिया खेॾनि आवाज़ बाक़र बजड़ा मां इबादत में तूं खूह में मां इबादत में तूं खूह में मौला बाक़र अलैहिस्सलाम मां ॻाल्हि कंदा आम बच्चन वारी रांदि कोन्हे का उन में कोई न कोई राज़ हूंदो मौला बाक़र अलैहिस्सलाम फरमाईंदा बाबा बाबा परेशान न थियो इन खूह में अल्लाह जी मखलूक पई रहे इन मखलूक ने तुंहिंजे इमामत जो पैगाम खणी वियो हुयोसीं बाबा इन मखलूक ने तुंहिंजे इमामत जो पैगाम खणी वियुमि त मुंहिंजे दीन जो हाणे वारस मुंहिंजो बाबो सजाद मौला जी इबादत सखावत फ़क़ति मौला बीमार न आहे मौला सखी भी आहे इबादत में बेमिसलो बेमिसाल भी आहे बहादुरी में ॻाल्हि कई आहे त मौला अब्बास अलैहिस्सलाम जे मदीने में जेकॾहिं बहादुर नज़र में आहे त उहो मौला सज्जाद अलैहिस्सलाम आहे ए मौला सज्जाद अलैहिस्सलाम जी ज़िंदगी लेकिन मौला सज्जाद खे बीमार कयो शाम जी बादा एतिरो सोचियो जेको मौला सज्जाद मां जे मसो कंदे हलियल चादर बर्दाश्त न करे
अल्लाह जाने वो सजाद हो जे माम जे सर ते चादर न हो जे बुआ जे सर ते चादर न हो। अल्लाह जाने मौला सजाद अलैहिस्सलाम माम के पुतन के बगैर चादर जे बाजार में दरबार की वठी वयो। तने तो मौला सजाद अलैहिस्सलाम शाम जे बाजार में चवंदा है काश मुझी अम्मा मुखे न जणे आ, काश मुझी अम्मा मुखे न जणे आ, मां सजाद में हुजा मुझे मां जे सर ते चादर न मिले। अल्लाह अकबर। टे वंजा मां फकत टे मोहम्मद सजाद मौला जो मोटा मदीने वठी आया। उस्ताद मोहतरम जा लफ्ज़ काफी ॼाणा सैयद जे घर में बाहि न बरिया। एतिरो ॿुधायो जंहिंजे घर में हिकिड़ो कज़ियो थींदो आहे उन घर जी अजीब हालत हूंदी आहे। ओ जे घर मां हिकु ॼाणे में 72 जनाज़ा निकिरनि उन घर जी छा हालत हूंदी। मानीअ जो टाइम थिए हा, कंहिंखे अकबर यादि अचे हा, कंहिंखे कासिम यादि अचे हा, कंहिंखे आन मोहम्मद यादि अचे हा, कंहिंखे शान महीननि जो यादि। अल्लाह अकबर। मौला जे नबी जो साथी आहे जंहिंजो नालो इब्न मंसर आहे। दरवाजे ते दस्तक बाब कई। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम ने निकिरी आया। फरमाया मौला मूंखे तुंहिंजे बाबा सां मिलणो आहे। इमाम फरमाया शाम खां पोइ मुंहिंजो बाबू ॾाढो कमज़ोर थी वियो। मुंहिंजे बाबे खे शाम जी बाज़ार में दरबार में खाई छॾियो आहे। जेको मौला मां परे खां आयो आहियां तुंहिंजे बाबा जी ज़ियारत कयां। इमाम फरमाया इंतज़ार कर त मां त पर्दो करायां। मौला बाक़र अलैहिस्सलाम पर्दो करायो। फरमाया आ मिले मंज़र मुझे गरीब बाबा सां मिले। अल्लाह रब इब्न मंज़र जिन मौला सजाद अलैहिस्सलाम जे चेहरे ते निगाह पई आहे रोई ते त मौला 22 सालनि जा त जवान हूंदा ने। ओ मौला तू 22 सालनि जो बुढ़ो थी वियो आहे। ओ मौला तू 22 सालनि जे छोटी जे टेक ते। अल्लाह अकबर। इमाम फरमाया शाम की बाजार खाई वई आहे। के तो मौला जेके रुना पानी रुना तो रत तो रोए घनो रुनो हाणे बस करे। मौला बस करे। इमाम फरमाया इंसाफ न कई। मौला की आवाज़ एक सवाल जो तू जवाब दे। मौला कहिड़ो आवाज़ एतिरो ॿुधा। ओ कंहिं जवान पुट जे अॻियां हुनजे माउ जी चादर लाथी वञे। ओ कंहिं जवान भाउ जे अॻियां हुनजे भेण खे तमाचा लॻनि। उन जवान जो मानो कर बाबा। उन जवान जो छा हाल थींदो के तो मौला उहो त जीअरे मरी वेंदो। इमाम फरमाया दुआ घुरे हरी ओ चल सजाद मरी वञे। ओ मुझे अॻियां मुझे माउ जी चादर लाथी वई। ओ सजाद जे अॻियां सकीना ते तमाचा लॻंदा। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रिज़न बि क़ज़ा